वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। अम्मा, ओ अम्मा, अम्मा रे। आहे वेलकणी कई होतई छाहे साथियो तोखे का ख़बर कोन्हे अम्मा? हेॾो वॾो ॻोठ में कहर थी वियो, तोखे का ख़बर ई न आहे? छा तो वरी कहिड़ो कहर थियो ॿुधा न आओ चवे थी मूंखे ॿुधा मूंखे वधीक परेशान न कर। अम्मा कहर थियो आहे, कहर असांजे ॻोठ में ॿ छोकिरियूं ॻोठ जूं भॼियूं आहिनि, ॿ हिकिड़ी राति जो भॼी वई, ॿियो वरी अॼु हिकिड़ी सुबुह भॼी वई। त कहर थी वियो छोरा इहो त छा पे चई ॿुध ख़्वाब त कोन ॾिठो अथई? न अम्मा, नूर भटारे जो कसम सॼे ॻोठ में ॻाल्हियूं पियूं थियूं हलनि। पर इहा ख़बर मूंखे छो न पई पहिरीं? अम्मा ॾिस, सभ खां वॾी ख़बर मां खणी आयो आहियां। तूं ॿुधो थी आई, पर हेड़ी ख़बर कॾहिं न आंदी हूंदई। हा मूंखे बि थोरी भुड़क पई हुई, ॻाल्हि सची आहे तुंहिंजी, हिते त वॾो ममड़ मची वियो। अम्मा ॾिठी न ॻोठ जी छोकिरियूं कीअं भॼी थी वञनि, मुंह में छा आहे? न मूंखां का भॼे थी, न वरी का शादी करण जे लाइ तयारु आहे। ऐ अल्लाह, उहा तोसां केरु भॼंदी या तूं वटि आहे छा? असां ग़रीब माण्हू, असां वटि खाइण लाइ कोन्हे, सो हाणे छोकिरियूं असां सां भॼंदियूं? लड़े अप्पा ॿुधे, मतां के छोकिरी खे अखियूं ॾेखारियूं अथई या मूं लाइ वरी ॾचो पैदा करी? जेकॾहिं ॻोठ में हेड़ो माहौल हले थो त अहिड़ो ॾचो मां तोला ॻोठ में लाज़मी कंदसि। छोरा बस कर, ऐं बि त थोरी जांच लहा न त कंहिंजूं छोरियूं हुयूं ऐं कंहिंजे छोरे सां गॾु वयूं आहिनि। अम्मा तूं बि जांच ले, ॻोठ में का बि छोकिरी ॿिए चकर तयारु थी आहे न भॼण जे लाइ, मूंखे रुगो कन में ॿुधाइजा, पोइ वरी मुंहिंजो भॼण ॾिसजा। बस कर हाणे, बस कर, परे थी मूं हांडो आई सो हाणे मायूं अची तोसां गॾु भॼंदियूं। चुप करे वेह ते, इहो सोच बि न रखजांइ। यार सुभाणे ज़ीनत सां मुंहिंजो निकाह आहे, ऐं ॿुध गवाह तोखे रहणो आहे ऐं मूंसां गॾु बि रहणो थी। सुभाणे तुझो निकाह है सोडा, तो का भी तैयारी कोन कई आहे? अरे बाबा, मौलवी साहब सां बि मूं ॻाल्हाए छॾियो आहे, ऐं कपिड़ा उहो बि सॼो सामान मूं वठी छॾियो आहे। गवाह हिकिड़ो गवाह तूं हूंदे ऐं ॿियो गुलाम रसूल। अरे बाबा, रंग रोगन, गाॾियूं, सर्किस, खाइण पीअण जो बंदोबस्त कुझु कयो अथई या न? महिमाननि खे वेहण लाइ ज़ाहिर को टेंट वग़ैरह त लॻंदी न? यार नरोज़ा, मां ॿियो कुझु बि करणु नथो चाहियां, ऐं ॿियो त ज़ीनत बि ज़ोर भरियो आहे त सादगीअ में शादी असांखे करणी आहे, बसि ॻाल्हि ई ख़तमु। यार सोडा, हिन ॻाल्हि मां ईअं थो लॻे ज़ीनत खे शादी सां को इंट्रस्ट ऐं लगाव न आहे। अरे मुंहिंजा बाबा, तूं हरू भरू बि ग़लति तो सम्झी, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। ऐं ज़ीनत, सच पुछी त ज़ीनत मुंहिंजो साहु आहे साहु, ऐं उहो कॾहिं बि अहिड़ी ग़लति ॻाल्हि नथी करे सघे, उनजी हिन शयुनि सां लॻंदी ई न आहे। ऐं उहो इहो चवंदी आहे त अजायो फज़ूल ख़र्च को बहितर आहे त इहे पैसा माण्हू रखी छॾे, पोइ हिते कमु ईंदा। सोडा यार, जेकॾहिं ज़ीनत समझदार ऐं सलीके वारी आहे, पोइ तूं यार ख़ुशि नसीब आहे। अरे यार, मां बिल्कुलु ख़ुशि नसीब आहियां, पर घटि तूं बि न आहीं, तूं बि वॾो ख़ुशि नसीब आहीं। ऐं भेण बानू वॾी सुघर, ऐं यार सच पुछी त वॾी समझदार माई आहे। यार सोडा, बानो जहिड़ी छोकिरियुनि खे समझदार न पर कंजूस चइजे। यार सोडा, दिल जी ॻाल्हि ॿुधायई, बानो मरी वञे पर कंहिंखे चांहि जो कोप कोन पीआईंदी। अरे बाबा, भेण बानू अहिड़ी आहे ई न, पर जेकर कंजूस आहे बि त तोखे फ़ाइदो आहे न, कहिड़ो तोखे नुक़सान? पर यार सोडा, इहो शुक्र आहे जो बानो जो प्यार में दिल वॾी आई। तूं इहे ॻाल्हियूं हाणे त इहे करे थो न, थी सघे तूं शादीअ खां पोइ इहो तो सोची त मां दड़ खड़कायां ऐं मूंखे मानी बि न मिले। यार सोडा, तूं सदा पियो अचिजा, बस दुआ कर त असांजे शादीअ जे विच में का रुकावट न थिए। रब में भरोसो रख, कुझु बि कोन थींदो। मां पाणीअ जो चुकड़ो त प्यारी में। जी बाबा।
अमां खे ॻाल्हि ॿुधायां, जेतिरे क़दुरु न मूं महसूस कयो आहे कि हिन ॻोठ जा जेके माण्हू आहिनि न, वॾा के फितलेबाज़ ऐं छिछोरा माण्हू। थियो छा आहे बाबा? छा अव्हां सां केरु अटकियो आहे? केरु अटकंदो मूंसां? जेकॾहिं ख़ुदा न ख़ासा अटकियो न त मुंडी लुणी हथ में ॾेई छॾींदोसांसि। हा त पोइ तव्हां एॾा चिड़ियल छो आहियो? का ॻाल्हि त ज़रूरु हूंदी। बाबा मूंखे त साम्हूं कंहिं बि कोन चयो आहे, पर जेतिरे क़दुरु न मूंखे ॼाण पई आहे त नौरोज़ जे घर अचण सां वॾियूं कहाणियूं जुड़ी चुकियूं आहिनि, वॾियूं कहाणियूं। बाबा हाणे माण्हुनि खे ॿियो को कमु न हूंदो त वीचारा कहाणियूं न घड़ींदा त ॿियो छा कंदा? तोखे कंहिं चए त तूं नौरोज़ खे घर अचण जी दावत ॾे? तूं हरू भरू हुनखे हिते अचण जे लाइ चयो, तूं हुनखे रोकी हा त असांजे घर में न अचे हा, त ज़ाहिर आहे उहो असांजे घर में आयो, माण्हुनि खे मौक़ो त ॻाल्हाइण जो मिली वियो न। बाबा हीअ अव्हां मूंसां कीअं पिया ॻाल्हायो? लॻे थो त अव्हां मथां बि अधा साले वारो दौरो पवणु शुरू थी वियो आहे। हुनखे बि लोक जे ताननि जी वॾी परवाह हूंदी। बाबा तूं सम्झण जी कोशिश कर। जंहिं मुआशरे में, जंहिं समाज में असीं रहूं था, उन जे रवायतुनि, उन्हनि जे रस्मुनि सां जीअण जा असीं पाबंद आहियूं, पाबंद। बाबा इहो समाज, हिननि जूं रवायतूं ऐं हिननि जूं पाबंदियूं वञी खॾ में पवनि। ख़ुदा जे वास्ते, ख़ुदा जे वास्ते बाबा मूंखे पंहिंजे असूलनि जे सुंबनि सां न लताड़ियो। अधा साले जेकी कुझु कयो उहो काफ़ी न हुयो जो हाणे तव्हांजी गैरत जो जिन बोतल मां ॿाहिरि निकितो आहे। मानो जेतिरे क़दुरु न मां महसूस पियो कयां त तूं अॼुकल्ह बड़े बदतमीज़ीअ ते लही पई आहे। अंदर में रजी रजी नेठ जबलनि जा हाम बि फाटी पवंदा आहिनि बाबा। मां त वरी बि आम छोकिरी आहियां। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां त इहो नौरोज़ ख़ान निकाह खां पहिरीं असांजे दर जी चौथ में कुपदो। माज़रत सां बाबा, पर तव्हां असांजे मथां हुकुम तॾहिं पिया हलाए सघो जॾहिं तव्हां असांखे परवरिश करे वॾो कयो हुजे हा। ही घर बि असां पंहिंजी महिनत सां ठाहियो आहे। लॻे थो हाणे तुंहिंजे वात में हिन नौरोज़ जी ज़ुबान ॾिनल आहे, ज़ुबान। हिकु ॾींहुं छा घर में आयो, लॼ, शर्म, हया, मत, सभिनी शयुनि जो सत्यानाश करे हलियो। हाणे मूंखे ॼाण पई त साल तुंहिंजे नौरोज़ जे शादीअ में छो नाराज़ हो। हाणे छा थींदो बाबा साईं? घणो वक़्तु ताईं इहो सच लिकी कोन सघंदो। मल्हार मोटी आयो आहे त मूमल मोटी आई आहे। हुनखे अलाए कीअं ख़बर पई? हू शामी जे कंहिं दोस्त खे रस्ते में इंतिहाई ख़राबु हालत में मिली हुई। असांजे ॻोठ ऐं माण्हुनि जो ज़िक्र कयईं त हू हिनखे हिते वठी आयो। हींअर किथे आहे मूमल? शामिर जी हवेली में आहे। शामिर जो दोस्त हुनखे ॻोठ लाइ वियो ऐं शामिर खे सॼी हक़ीक़त ॿुधाई। पुट मल्हार खे ॿुधायो थी? न बाबा साईं, हू सोचियो त तव्हां सां पहिरियों मशवरो करे वठां। मुंहिंजो ख़्यालु आहे त मल्हार पंहिंजी ज़ाल खे हुनजे नाने घर वठी वञे ऐं सुठो लॻे थो उते पाण बि रही पए। मीरा ॻोठ वञण लाइ मुश्किल तयारु थिए। छो न तयारु थींदी? मतां नाने जी सिक लॻी हुयसि। बाबा साईं, मीरा जो नानाणे ॻोठ में वक़्तु सुठो नाहे गुज़रियो, इन करे हू हिते वधीक ख़ुशि हूंदी। सुठी ॻाल्हि आहे। असां पाण बि हुनखे ख़ुशि ॾिसणु चाहियूं था, पर ही जेको ओचितो मथां आसमान निकिरियो आहे उनजो छा कजे? पर बाबा साईं, आख़िर केसि ताईं उनखां इहो सच असां लिकाए सघंदासीं? मुंहिंजो ख़्यालु आहे त मूमल अची वई आहे त हाणे मीरा खे अंधेरे में न रखणु घुरिजे। हूअं ॾिठो वञे त अदा मल्हार जो बि को ॾोह न आहे। मूमल उन्हनि जी ज़िंदगी में मीरा खां अॻु में मौजूदु हुई। मीरा सां शादी करण वक़्तु अदा जो हाफ़्ज़ो गुम थी चुको हुयो, न त अदा मीरा सां शादी न करे हा। चांड्रो की इहा ॻाल्हि चवण में त ॾाढी आसान आहे, पर ॿुधण वारनि जे लाइ आसान नाहे। वॾी ॻाल्हि इहा त मीरा खां इहो सच बर्दाश्त न थींदो। अम्मा, मुंहिंजी मिठड़ी अम्मा,
ॾे ख़बर भला सॼी ॻोठ में जांच कई अथई का छोकिरी भॼण जे लाइ तयारु आहे या न? माउ त पाण में नवां सेल विझ रहिया आहिनि। अरे छॾ छोरा, पर न्याणियुनि जा नाला कोन खणबा आहिनि। न्याणी अलाह जी रहमत हूंदी आहे, बाक़ी कुझु हूंदियूं आहिनि किनी मच्छी वांगुरु से सॼे तलाह खे ख़राबु करे छॾींदियूं आहिनि। अहिड़ियूं छोकिरियूं ॻोठ में आहिनि, बराबरि आहिनि, जेके माइटनि जी इज़त ई नथियूं रखनि। बुछड़ियूं छोरियूं ऐं उन्हनि जे करे तूं पंहिंजी माउ जो कंधु का पाईंदे ऐं किथे मुंहुं न ॾेखारे सघां। हैफ़ आहे तोखे, हैफ़ आहे तुंहिंजी इन सोच ते। भाॼियूं छोरियूं ऐं जंहिंसां वई वञ उन्हनि सां वरी निभाईंदियूं छा? उन्हनि सां बि कोन निभाईंदियूं, पर माउ पीउ जी त इज़त ख़तमु कयो न। वीचारा सॼी ज़िंदगी हेॾो करे पाले हेॾो था कनि, कंध खणी बि नथा ॾिसी सघनि इज़त वारा माण्हू त तूं वरी उन्हनि जे कढ लॻो आहिनि। बाहि ॾीन मूं तोखे चयो का छोकिरी जेकी मूंखां भॼी हले, तो वरी मौलवी नारो वाइज़ शुरू कयो आहे। माना हिन बा साफ़ ज़ाहिर आहे, मतलब का बि भॼण जे लाइ तयारु न आहे। तूं बि पिटी पए थी पंहिंजे मुंहुं। बसि कर, हाणे ई न खला। जेके छोरियूं पंहिंजे माउ पीउ जी इज़त नथियूं रखनि से अची तुंहिंजी इज़त रखंदियूं, तोसां निभाईंदियूं। कोई ख़ुशि थियो वई? ओ मां, मुंहिंजो छा थींदो? मुंहिंजो विहांउ कर न, असां बि सॼे ॻोठ खे भत्कारायूं। माठ करे वे, माठ करे। हिकिड़े ॾींहुं तोखे बि ज़रूरु घोट कंदुसि, थींदे घोट। इहो आसरो बि ख़तमु थियो त मूं सां का भॼंदी। गामण मूं त तोखे ॾाढो ॻोल्हियो, पर सुठो थियो तूं हिते घर मिली वहीं। अब ॻाल्हि त ॿुध बासत, मूं पुठो आहे तूं लिखी ॾाढो सुठो थो वॾो कहाणीकार आहीं। के पाण जेके छोरियूं घरनि खां भॼी थियूं वञनि न, इन्हनि ते त कुझु लिख, त कॾहिं का चुप करे त वे शर्म खां। मासी बाबुल जे मुआशरे में रहूं था न, अहिड़ी खोड़ हज़ार कहाणियूं आहिनि। पोइ जॾहिं मोकल मिलंदी आहे न, पोइ वेही सुकून सां चङी तरह कहाणियूं लिखंदो आहियां। उसड़े बा, हाणे दुनिया खे अलाए के छा थी वियो आहे। भॼ भॼा लॻी पई आहे, भॼ भॼा लॻी पई आहे। इन ते ज़रूरु लिखजांइ। यार बसत, मां बि हिन मुआशिरे में थो रहां, मूं ते बि कहाणी फली लिखे को भॼण वारी। भला ॿियो कुझु न, मां हूअ नथी पढ़ाए, हिन कहाणी में तूं पढ़ा मूंखे। इज़त घर में अथई जो हाणे साईं वरी तूं कहाणी तो लिखराई बासत खां। छो ना आहे मुंहिंजी इज़त मर? ॾिसजा को टाइम ईंदो, मूं ते वॾा फ़लसफ़ा लिखबा, वॾियूं कहाणियूं लिखबूं, वॾियूं स्टोरियूं लिखबूं। गामन खान बस कर, बासत के विहार त सही। अब तूं वे, मां तोला चांहि ठाहे थी अचां। वे वे हलिया 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 बस हलिया वे। माण्हू मोहबत में अहिड़ो त फासी वेंदो आहे, या त चरियो थी वेंदो आहे या वरी खरी वेंदो आहे। मोहब्बत जो त नालो ई कुर्बानी आहे। पोइ माण्हू भले चरियो थी वञे या मरी वञे, पर मोहब्बत ज़िंदा रहंदी आहे। तूं सही थी चए सीरत, मोहब्बत जा पहाड़ तमामु वॾा हूंदा आहिनि, ऐं हिन पहाड़नि ते पहिरें उगाले चढ़णो थो पवे। हा सोडा, मुंहिंजी बि दिलि इहा ई चवंदी आहे त हर टाइम तूं मुंहिंजे साम्हूं हुजे ऐं मां तोखे ॾिसंदी रहां। सीरत, तोखे ख़बर आहे त माण्हुनि जा ताना मेणा सभु तुंहिंजे करे मूंखे सहणा था पवनि, ऐं सोढो तुंहिंजी मोहबत लाइ सिर ॾियण लाइ बि तयारु आहे। सोडा, तुंहिंजे प्यार में त मां पंहिंजे पीउ सां बि जहिड़ो कयो आहे। मां उनखे इहो बि चई छॾियो हुयो त मां सिर्फ़ु सोडे जी आहियां ऐं सोडो सिर्फ़ु मुंहिंजो आहे। हाय हाय ज़ीनत, इहा ई त मोहबत हूंदी आहे। तव्हां इंतहाई नाकारा ऐं बेकार क़िस्म जा माण्हू आहियो। जिन मूं तो ते एतबार करे इहो कमु तोखे सौंपियो हुयो। वीचारगान मूंखां ख़ता कहिड़ी थी आहे? आख़िर ॻाल्हि त कयो। तव्हां जेके माण्हू शमीर ॾांहुं मोकिलिया आहिनि न, उहे उन्हनि पकड़िया आहिनि ऐं उहे मूं ते बकिया पिया आहिनि। जिन हमरान खे असां मोकिलियो हुयो न, उहे थोरी देरि पहिरियां असां गॾु हुया। उन्हनि खे का ग़लति फ़हमी थी आहे। असांजा माण्हू महफ़ूज़ आहिनि। अच्छा जी सरदार, जेकॾहिं तव्हां चओ त उन्हनि खे घुराए तव्हांजे साम्हूं पेश कयूं। मूंखे हाणे कुझु ॻाल्हि सम्झ में अचे थी। जेकॾहिं तव्हांजा हमरा महफ़ूज़ आहिनि त पोइ इहो कमु मूं वारे यार जो कयल आहे। यार मतलब शम्स सरकार? हा,
शम्स इंतहाई कम ज़र्फ़ माण्हू ॻाल्हि मूं तव्हांखे इहो कमु ॾिनो न त हू उन वक़्तु उते वेठल हुयो। तव्हांखे अहिड़नि माण्हुनि जी मौजूदगी में राज़दारी वारियूं ॻाल्हियूं न करणु खपनि सरकार। मूं इम्तिहान बि वठणु चाहियो ऐं उहो ई थियो जंहिंजो अंदाज़ो मूंखे हुयो। शम्स जा मोकिलियल माण्हू मूं ते पकड़ण जे लाइ पाण वञी शमीर ख़ान जे गार्डन जी मुंहुं चढ़िया। यार असांजे जागीरदारी निज़ाम ते का स्टोरी या को नाविल त लिखो। अछोरत नाले हिकिड़ो मुंहिंजो अणछपियल नाविल हिकु सरदार जे घरां निकितल धीअ जी सची कहाणी आहे। मूं वटि हवेली जे बंदी खाननि में अहिड़ा कई राज़ क़ैद आहिनि जेकॾहिं उहे खुलनि न त हिननि वॾेरनि पीरनि मीरनि जी कूड़ी गैरत जो भरम भोर भोर थी वञे। शमीर साईं ॻोठाणे समाज जो गहराई सां अभ्यास कयो आहे। अछोरत नाले नाविल लिखण में मूंखे पूरा 7 साल लॻा। इहो हिकु तमामु ज़ख़ीम नाविल आहे। 3000 सफ़नि ते थींदो। पोइ वो नावल न छपजण जो कारण? असांखे को बि किताब छपाइण लाइ पंहिंजो ज़ाती पैसो लॻाइणो पवे थो ऐं मूं वटि घटि में घटि 10 लख खनि हुजनि तॾहिं वञी इहो किताबु छपबो। 10 लख तव्हांखे मारी लुसि, तव्हां वो किताब छपरायो। शमीर साईं हीअ उहो किराए जो कातल हिकिड़े खे जलियासि ऐं हिकिड़ो भॼी वियो ऐं हिननि जो चवणु आहे त बिजार ख़ान न शम्स हिननि खे तव्हांजे हमले मथां मोकिलियो आहे। तो शुरू में इन्हनि बिजार ख़ान जो नालो छो खयो? साईं शम्स जो हिननि खे हुकुम हो त पकड़ण जी सूरत में बिजार ख़ान जो नालो खणिजो जीअं साईं तव्हां ॿिन्हिनि जे विच में नफ़रतूं पैदा थियनि। अच्छा त इहा ॻाल्हि आहे। जी हा शमीर साईं, पर हाणे तव्हां ॿुधायो हिन जो छा कजे? हिनखे SHO बचल जे हवाले कर। वधीक सोचे वठंदासीं त छा करिणो आहे। फ़िलहाल शम्स जे घुराइनि खां ख़बर वठूं था। फ़िलहाल उन्हनि खे इहा ख़बर बि न पवे त असांखे उन्हनि जे इरादे जी ख़बर पइजी चुकी आहे। सरदार माफ़ कये, असां खां ग़लती थी वई आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾिया त इहो नौरोज़ ख़ान इहे का खां पहिरीं असांजे दर जी चौथ में कुपंदो। हाणे मूंखे ॼाण पई त साल तुंहिंजे नौरोज़ जी शादीअ में छो नाराज़ हो। अजी हाणे मां तोखे छा ॿुधायां त ग़ुलाम रसूल, बाबे जे मथां उहो साॻियो जिन चढ़ी वियो आहे जे मूंखे एतिरे अरसे ताईं अधा साले जे हथां बर्बाद रखियो आहे। नौरोज़ घर मिलण आयो हो न, उन ॻाल्हि तां बाबू बताल ॻाल्हाइण लॻो आहे। मूंखे अलाए छा मां छा चई घरां निकितो आहे। तूं ॿाहिरि वञी ख़बर त वठ, बाबू किथे नौरोज़ सां विढ़ियो त नहीं? तू नथो समझी अदा, बाबे जी सोच बिल्कुल अदा साले वारी आहे। मां त नौरोज़ जे हवाले सां ॾाढी परेशान आहियां। बाक़ी खेस कुछ चयो न त सभिनी उम्मीदनि ते पाणी फेरजी वेंदो। अरे भाई दी दवा मैं रे दी अदा तू त आहीं पर मां कावर में बाबे के अलाए छा मां छा चई वेठी आहियां। बाबा सख्त कावर में बंदूक खणी घरां निकितो आहे। ओ चाचा चिमड़ दे खबर त तरन जे शिकार निकतो या काम मारण तो हिकिड़े कुते खे मार जे लाइ हीअ बंदूक खणी निकितो होसि ऐं मुंहं में वरी तूं मिली। हाणे त कंहिं कुते खे ॻोल्हण जी ज़रूरत ई कान्हे। अरे चाचा कुराड़ा मां इंसान बच्चो मूंखे माफ़ कर। रे तो पोइ इंसान जो बच्चो थी रहो दग बि धन मां ते ये थोड़े न कबियो है न जी तो जी चाचा ॻाल्हि ॿुधूं
तो किथे वॾे नौरोज़ खे ॾिठो? हा न, हिन महिल मां ॿिन्ही खे केले वारी जेकी ज़मीन आहे न उन ॾींहुं ते ॾिठो आहे। हा हा, ॿई ॼणा गॾु, ॿई ॼणा नौरोज़ ऐं हा सोटो, ही वॾो ॾूंहुं जेको आहे। अच्छा, महाराज तो केलनि वारी बनीअ ॾे बि ते ॾिठो आहे। मूं सम्झुसि शायदि सोटे वारी उता करे हूंदा। त ॿुधाए ॾियो, मुंहिंजो कंहिंखे बि न ॿुधाइजा। मरी वियो कुराड़ो, हुननि खे मां ॿी ज़मीन ते ॾिठो आहे, हिन खे टी ज़मीन ते मोकिले छॾियो। हाणे रुले त ख़बर पवेसि। हलो ई था। इन खां अॻु में जो शामिर को कदम खणे जल्दी में जल्दी तव्हांजो बिलो करे छॾियो। छा मतिलब बिलो करण मां तुंहिंजी छा मुराद आहे? ॾिसो, हैसियती असां सिर्फ़ ॻाल्हियूं कयूं आहिनि, को बि अमली कमु नाहे कयो। इन जे करे असांखे कदम खणणो पवंदो। तूं ठीकु चई रहियो आहीं, पर हाणे तूं मूंखे इहो ॿुधा त असांखे छा करणु खपे? मुंहिंजी हाणे तूं सलाह ॿुधी छॾ। मुंहिंजो बाबो त वियो मरी, पर जेकी तव्हां बाबा सां सभई मिली कमु कयो न, शामिर साहब तूं उहो कमु करे छॾ। खेल है ख़तम। शहरोज़, तूं छा थो सम्झी त शमीर खे ज़हर ॾियणु को एॾो आसान आहे? आसान नाहे त पोइ घणो मुश्किल बि त नाहे। पोइ जेकॾहिं इहो को मुश्किल नाहे त पोइ तूं करे ॾे। मूं ते शामिर एतबार ई कोन कंदो। तव्हांखे त ख़बर आहे, शामिर अॻु में ई मूं ते ॾमरियो पियो आहे। जेकॾहिं शामिर जो वस हले न त मूंखे जीअरो ई दीवार में पूराए छॾे। इहा तव्हांजी महिरबानी आहे जो अञा ताईं मां ज़िंदा आहियां। तव्हां न हुजो आहे, तव्हां न हुजो त इहो ज़ालिम मूंसां केतिरा ज़ुल्म करे आहे, इहो मां सोचे बि नथो सघां। भला को ॿियो कहिड़ो माण्हू इहो कमु करे सघे थो? आहे न, पाण वारो बोर्ची आहे न, हमीद बोर्ची। उनखे बसि तव्हां कुझु रक़म बासियो, पाणे सभु कमु करे ॾेखारींदी। ख़ुदा जो कसम। रक़म जी तूं परवाह न कर, तुंहिंजे बाबा जा मूं खोड़ पैसा संभाले रखिया आहिनि। मां त चवां थो जेका रक़म घर में पयल आहे न, इहा बैंक में जमो कराए छॾ। तव्हांखे त ख़बर आहे घर में तव्हां ई महफ़ूज़ न आहियो त पोइ इहा रक़म महफ़ूज़ कीअं रहंदी? त पोइ तूं ईअं कर, तूं बोरचीअ सां ॻाल्हा ऐं सौदो तइ करे था वठूं। इहा त ॻाल्हि सही आहे। तोखे ख़बर आहे हमीद शामिर जो चमचो आहे। मुंहिंजो चवणु कोन वठंदो। पैसनि जी लालच ॾेई पाण ॾे उनखे मुतमइन कयो ऐं तव्हां उन सां ॻाल्हाए इहो कमु कराए वठो। मां हुनखे सिधो सऊं कीअं चवां? तूं हुनखे मुतमिन कर। हबा खे इन हवाले सां मां शमसूअ सां सलाह करे थी वठां। शमसू खे शमसू खे जेकॾहिं तो आगाह कयो न, शमशू डायरेक्ट वञी शामिर सां इहा ॻाल्हि कंदो। वधीक तुंहिंजी मर्ज़ी आहे, जंहिंमें तूं मुतमिन रही। ही ॿई निभागा ते त आहिनि ई कोन। काॾे विया? मूंखे त चोरी चए त केलनि वारी बनी रहिया।
मां सम्झां थो त किथे ने छोड़े मूंखे हुन ते ॾिसणी आहे। ख़ैर काॾे विया मिलंदा त मूंखे ज़रूरु। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।